बिस्मिल्लाह। उम्मीद है खैरियत सां हूंदो। डिस्क्रिप्शन में लिखियो आहे त वेयर इज़ काउंसलर्स। मटियारी जा काउंसलर, मटियारी टाउन जो काउंसलर या त इस्तीफ़ा ॾेई छॾिया उन्हनि, या त आवाम जे विच में अचणु चाहिनि नथा, या त कमु कनि पिया असांखे नज़र न पिया अचनि। सवाल त काफ़ी खोड़ सारा आहिनि ऐं कोशिशि बि कईसीं त हिन जा जवाब असांखे मिली सघनि। सो टाउन चेयरमैन साहब त कॉल खई न, वाइस चेयरमैन साहब सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी, जिन चयो त मुंहिंजे अंडर में इहे शयूं नथियूं अचनि, न को मूं वटि इख़्तियार आहिनि। DC साहब ॾे बि फ़ोन करे मौक़िफ़ मालूम करण जी कोशिशि कईसीं, पर उन्हनि बि फ़ोन खणण जी रहमत न कई। असिस्टेंट कमिश्नर सतार शेख साहब फ़ोन खईं, पर उन्हनि जो इहो ई चवणु त असांजे साम्हूं या असां काउंसलर्स जा जवाबदार न आहियूं, न को जवाबु ॾियईं। काउंसलर जो जवाबु ॾे टाउन चेयरमैन आहे ऐं उहो ई खेनि पुछी सघे थो, उहो ई खेनि तंबी करे सघे थो। ॿी ॻाल्हि त अवामी शिकायतूं अगरि अचनि काउंसलर जे लाइ त पोइ उन में आइन में गुंजाइश आहे त उन लाइ को एक्शन खयो वञे। बहरहाल तव्हां सभिनी दोस्तनि सां बि इहो सुवाल, जेके दोस्त प्रोग्राम ॾिसनि पिया, त छा तव्हां हिननि बारिशुनि जे ॾींहंनि में इन्हनि अहिड़ियुनि हालतुनि में पंहिंजे वार्ड जे काउंसलर खे ॾिठो आहे? ऐं वार्ड मरणी मटियारी जेके वार्ड आहिनि सभिनी जी ॻाल्हि थो कयां, की हिकु वार्ड जी ॻाल्हि नथो कयां, जेतिरा वार्ड आहिनि मटियारी में उन्हनि सभिनी जी ॻाल्हि थो कयां। सभिनी खां पहिरीं असीं मौक़िफ़ ॿुधंदासीं सतार शेख साहब जो, जिन मूंसां ॻाल्हायो हो। सभिनी खां पहिरीं असीं ॻाल्हायूं था रहमतुल्लाह तुर्क साईं सां ऐं पुछूं था उन्हनि खां त काउंसलर भला असांखे ऑन ग्राउंड आवाम जे विच में नज़र छो नथा अचनि। वेलकम तो चाहता हूँ संजय मोती में। रमतला साईं अहिड़ी हालत लॻी पई आहे, बारिशुनि जी सीज़न, माण्हुनि जी हालत तमामु ख़राब ऐं ॾाढो माण्हू डिस्टर्ब लॻा पिया आहिनि। काउंसलरनि जो किरदारु जेको आहे, टाउन में जेके वार्डनि जा काउंसलर हज़रात आहिनि, उन्हनि जे किरदार खे कीअं था ॾिसो ऐं नज़र आया आहिनि तव्हांखे हेतिरे वॾे अरसे में, हालांकि हेतिरा अहिड़े डिज़ास्टर जो टाइम लॻो पिया, पोइ बि तव्हांखे को काउंसलर वग़ैरह हज़रात नज़र आया? काइंडली थोरो हिन जे बारे में असांखे आगाह कंदो। सर पहिरीं ॻाल्हि तव्हांजी महिरबानी ऐं अर्ज़ु इहो आहे त अलाह जा करम आहिनि त मटियारीअ में कंहिं ॿिए क़िस्म जो को डिज़ास्टर न आयो आहे ऐं मटियारीअ में हिकिड़ी आम बारिश पई आहे जेका बिल्कुलु ई आम आहे ऐं इन जे करे कंहिं क़िस्म जे जेको सो चइजे त को एमरजेंसी या का इन इदारनि खे तहरुक में तेज़ी सां अचणु खपे, अहिड़ी क़िस्म जो शइ मुंहिंजे ख़्याल में त का शायदि ज़रूरत न पई आहे। हा, पाणी मुख़्तलिफ़ जॻहनि ते बीठो जेको टाउन जे अमले ऐं सम्झा थो तमामु चुस्तीअ सां ऐं तमामु तेज़ीअ सां, ऐं इनखे सलाम आहे जंहिं अंदाज़ सां उन्हनि कढियो, इहो हिकिड़ो बहितरु अमल हो। काउंसलर बि जेके हिन टाउन जो हिसो आहिनि, उहे काउंसिल आहिनि ऐं इंतज़ामिया जेका असां जेका मैनेजमेंट आहे, जेका एडमिनिस्ट्रेशन आहे, उहा उन्हनि जी चूंडियल आहे ऐं उन जेको आहे सो इन सां कमु बहितरु कयो। बाक़ी हाणे जॾहिं का अहिड़ी क़िस्म जो अलाह पनाह ॾे को ख़तरनाक क़िस्म जो को अहिड़ो क़िस्म जो अची वञे 2022 जहिड़ो को सिस्टम जंहिंमें घरनि में पाणी हुजे, पाणी गिरनि में बीठो हुजे, पाणी निकिरण जो बंदोबस्तु हुजे, जीअं महीनो ॿ महीना पहिरियों हलियो कमु हुओ, अहिड़ी क़िस्म खां सूरत हाल थिए त पोइ लाज़मी काउंसलरनि जो फर्ज़ु आहे त अॻियां निकिरी उहे जेको इंसान खे विच में आणीनि। ऐं सिर्फ़ु टाउन कमेटी न आहे, पर रिहेबिलिटेशन जा ॿिया बि इदारा आहिनि, डिप्टी कमिश्नर आहे ऐं पब्लिक हेल्थ आहे, सभिनी खे। पर अलाह जा करम आहिनि, मटियारी शहर में तक़रीबन आउं सम्झां थो त रातो को जेको बरसाति पई उहा थोरी घणी खणी वधीक हुई, बाक़ी अदरवाइज़ त अहिड़ी क़िस्म जो का शइ न आहे। हा, पाणी मुख़्तलिफ़ जॻहनि ते बीठो, जेको राति निकिरी वियो, सुबुह निकिरे पियो ऐं आउं सम्झां थो त को एॾो परेशानी कान्हे। शहर जे हिकिड़ी ॿिनि जॻहनि ते जिते पाणी बीहे थो, ख़ासि करे SP चौक जे साम्हूं, उहा इंजीनियरिंग जो ई को ग़लति सिस्टम ठहियल आहे, जॾहिं कंस्ट्रक्शन थी हुई, उहो पाणी बीहे थो, वाक़ई बि थियो सूरु हूंदो आहे टाउन कमेटीअ लाइ। बाक़ी जेका तव्हां जेके जनरल ॻाल्हि करियो ओवरऑल, त ओवरऑल काउंसिल जो हिकिड़ो किरदारु बीहे थो त हू इन शयुनि खे टेकल करे। ऐं आउं सम्झां थो मूं त न ॾिठो आहे हिन अहिड़ी वॾो बुरा न हो, पर जॾहिं ईअं हुजे हा त लाज़मी इहे काउंसलर ॿाहिरि अचनि हा, ऐं इलाही काउंसलर आहिनि ख़ैरनि सां, 12-13 काउंसलर आहिनि, पर आउं सम्झां थो मटियारी खां तक़रीबन अञा ताईं बचायो आहे अहिड़ी डिज़ास्टर खां।
बिल्कुलु ज़बरदस्त तव्हां ॻाल्हायो रहमतुल्लाह साईं, पर ॻाल्हि हिते वरी बि सवाल उहो ई थो बीहे। इहो ई सवाल मूं वाइस चेयरमैन खां कयो, उनजी ज़ाहिरी ऑडियो हलाईंदुसि ऐं कोशिशि कईसीं त चेयरमैन खां बि इन जो सवाल जो जवाबु वठिजे। DC साहब फोन न खयो, बाक़ी असिस्टेंट कमिश्नर सत्तार शेख बि इन ते हिकिड़ो नंढिड़ो मौक़िफ़ ॾिनो, ज़ाहिरी हुनजी ज़िम्मेदारी कोन्हे। पर तव्हां खां वरी बि हिकिड़ो इहो ई सवाल कंदुसि त अगरि चलो त तज़िया निगार हटाए था छॾियूं ऐं तव्हां हिकिड़ो आम अगरि ह्यूमन पर्सन मटियारी जो असीं तव्हांखे चऊं, उन हिसाब सां तव्हां सां अगरि सवाल कयूं त सर तव्हां पंहिंजे वार्ड जे काउंसलर खे वार्ड जे अंदरि कमु कंदे केतिरा भेरा ॾिठो आहे, त भला उन जो जवाबु तव्हांजो छा हूंदो? साईं हाणे अर्ज़ु इहो आहे जेको असांजो काउंसलर आहे असांजे इलाइक़े जो माना असांजे वार्ड जो, उहो ख़ुशकिस्मतीअ सां साबिक़ा नाज़िम बि रही चुको आहे मटियारी यूनियन काउंसिल जो, ऐं साबिक़ा चेयरमैन बि रही चुको आहे टाउन कमेटी जो। ऐं जंहिं बि अहिड़ी क़िस्म जी का जेका थींदी आहे कंहिं क़िस्म जो को ज़रूरत या जेका का इमरजेंसी या परेशानी, त उहो बिल्कुलु मैदान ते हूंदो आहे ऐं जेको आहे सो गॾु हूंदो आहे अवाम सां ऐं हर सॾ में सॾु ॾींदो आहे। बल्कि उनजो रिहाइश उते वार्ड में हुअण जे सबबु पाड़े इलाइक़े में को कमकार बि हूंदो आहे, त उते हुन वटि जेको सो इहे फ़ैसिला वग़ैरह ॻाल्हियूं हर शइ थींदी रहंदी आहे। तंहिं करे आउं सम्झां थो त हीअ जेकॾहिं को अहिड़ी क़िस्म जो डिज़ास्टर अलाह पनाह ॾे थी बि पवे त यकीनन उहो बि जेको सो ईअं ई मैदान ते हूंदो। तक़रीबन असीं त मां जेको माना छो त असीं हाणे इहे खणी चयो असीं जा वोटर बि आहियूं, बल्कि इन इलेक्शन में अचण जा सपोर्टर बि हुआसीं, त थी सघे थो कहिड़ी इहे सम्झे शायदि उनजी इन करे हिमायत थो करे, पर इन करे न हूअं ई हुनजो जेको सो माना जेको रोल आहे सो हिकिड़ो बहितरीनु रहियो आहे। तंहिं करे जेको सो इन शइ खे चई सघे थो त जेकॾहिं अलाह न करे डिज़ास्टर को थी पवे त हुनजो रोल तमामु पॉज़िटिव हूंदो। रहमतुल्लाह साईं तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी, इन खां पोइ तव्हांखे असिस्टेंट कमिश्नर सत्तार शेख साहब सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी हुई, उहा मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। महिमान सिंध जा मोती वारो अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह जी सर। हा सर, असल में मुंहिंजो होटल में आहे न वरी नंबर इहो उन में भला पंहिंजो छा आहे मौक़िफ़ उनजी टाइम ते अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह वरी सेव करे छॾियो वरी सिंध जा मोती नाले सां। सतर में हिकिड़ो नंढिड़ो मौक़िफ़ खे खपियो त बल्दियाती काउंसलर काफ़ी जायुनि ते जेको आहिनि सम्झो लापता बि चई सघिजूं था या नज़र नथा अचनि, उन में भला पंहिंजो छा आहे मौक़िफ़, उनजी कंप्लेन थींदी आहे छा थींदी आहे, इहो थोरो मुंहिंजी स्टोरी ते कई मूं न थिए न, तो उन हवाले सां मुंहिंजो पहिरीं मौक़िफ़ वठी अचूं। चेयरमैन साहब खां पुछिबो आहे, टाउन चेयरमैन आहे जेके मुख़्तलिफ़ चेयरमैन आहिनि न, ठीकु आहे, उहो ज़िम्मेवार आहे, उन खां पुछिबो त हेॾे हालात ख़राब आहिनि, इहे आहिनि तव्हांजा नुमाइंदा किथे आहिनि? सही, ठीकु आहे। वार्डनि में गलियुनि में पाणी जाजूं फासी पियूं आहिनि, पोल किरी पिया आहिनि, हीअ अधे वारा दोस्त सभु किथे आहिनि? हलवाल त ॾियो थोरो। सही इहो आहे माना तव्हांजे तरफ़ां इहा अकाउंट कोन हूंदो, न को पंहिंजे मतिलबु हिन में आइन वग़ैरह में असां टाउन ऑफिसर जेको सरकारी मुलाज़िम आहे टाउन ऑफिसर जी जी उहो ज़िम्मेदार आहे, उहो मूंखां हर रोज़ कलाक में गॾा शहर में कया पियो, मशीनूं हलनि पियूं, रिपोर्ट ॾे पियो। सही, टाउन ऑफिसर असांजो ज़िम्मेदार आहे, टाउन चेयरमैन काउंसलर में सभिनी जो ज़िम्मेदार उहो आहे, माना हुनजो जवाब दे टाउन चेयरमैन आहे सभिनी शयुनि जो। ठीकु आहे सरदार साईं, महिरबानी महिरबानी, कुर्बत है। असिस्टेंट कमिश्नर सत्तार शेख, मक़सदु चवण जो इहो त काउंसलर असांखे ॻोल्हे न लभबा, अगरि कंहिं काउंसलर खे फ़ोन कबी बि न रिसीव न कंदो या को ॿियो इशू, बहरहाल असां सम्झां थो त अवामी मामलनि ते अवामी इशूज़ ते काउंसलर जो अवाम सां हुजणु लाज़मी आहे। तव्हांजे इलाइक़नि जी सूरत हाल छा आहे, तव्हां वटि छा काउंसलर आहिनि जेके अवाम सां राब्ते में आहिनि या अवाम जे मामलनि में मुदाख़लतूं कनि था या अवाम जा मसइला हल कनि था, लाज़मी कमेंट सेक्शन में ॿुधाइजो। उम्मीद कयां थो त इन जी कोशिशि पसंदि आई हूंदी। मुंहिंजे प्रोग्राम खे शेयर लाज़मी कजो, मुंहिंजी यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कजो। पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखंदो। अल्लाह हाफ़िज़।